हाज़िरी वठंदा स्कूल में हाज़िरी थींदी आहे न अब्दुल हक ये सर अब्बास ये सर सरमद ये सर असदुल्ला कोड़ो ये सर ये जुम्मे ते मुसलमानन जी हाज़िरी थींदी नथा जो सुभान अल्लाह मज़ो ही ना है जुम्मे ते हाज़िरी भराईंदा हाय हाय मस्जिद के दरवाजे ते मलाइका भी आंदा जुम्मे ते आज़ान का पो जो बांग बदी मस्जिद में इंदो आ ना नमाज जी नियत सां सुभान अल्लाह केड़ी नियत सां नमाज जो दा हाने मां मस्जिद में बी नियत सां भी दानी या सुमना या मोबाइल चार्ज करना या पेट में गुड़ दिलन मस्जिद का थे तू तहज्जुद पढ़ने आ ना कम तो मैंने तो नहीं मर रहे मस्जिद का थे इन कमला तो मस्जिद आ जाइए या इंदा इन जुती चोराए न हैदराबाद के हमरा नमाज पढ़ आयो 35 से जी जुती पाती यो लगुस पोया जे नमाज शुरू करे त जुती खणास हो भी समझी वियो जुती खणी अजो रखी पोतो पड़े तो पोए रखस भाई साहब जुती आगे रखने से नमाज नहीं होती जे जुती पीछे रखने से जुती नहीं होती जे सजी गाल समझिया हुजूर फरमाए जडे जुमे जी आज़ान इंदी आ ना त मलाइका मस्जिद जे दर ते अची वेंदा पो जेको पहिरियों मस्जिद में इंदो आ न लिखंदा ते न उठ अल्लाह जे नाले खैरात कयो नथा जो सुभान अल्लाह चनो हाणे मूंसां धांधली न कजो कुर्बानी वारी ददे पादा कोहंदा आयो गाबा कोहंदा आयो बकरा कोहंदा आयो छेला कोहंदा आयो रिडा कोहंदा आयो मेऊ कोहंदा आयो कसम तो खुदा जो कदे उठो कुठो थवा गाल आयो छो न असा कोहंदा से कोन सवाब सागो ही मिलंदो यो मोहम्मद जे सदके सुभान अल्लाह जो दबो हदीस पढ़ा मजो ही ना है दादिया हुजूर तो फरमाया अमलुल कलील अजरुन कसीर मुझे उम्मत जो कम थोरो मजूरी जबल छो त ये पोड़ी उम्मत आ न पोड़न सा लेखो न कबो पोड़े में 3 गालियूं हूंदियूं अथव ॿुधायां पोड़ा नाराज़ न थियनि त ॿुधायां पोड़े में 3 गालियूं हूंदियूं आहिनि ख़र्चु घणो सॼे घर जी बजट हिकिड़े पासे पोड़े जी बजट हिकिड़े पासे भले कैलकुलेटर करे भरी त दवाउनि जी खपे सुबुह कम सपा थोरो 2 टियों सॼे ॻोठ ते कावड़ियल हूंदो हरू भरू इन जे करे ये पोड़ी उम्मत आ पोड़ा माण्हू थोरो कम कन तब घणो पोड़ो मेरापुर मां भिंडियूं वठी आयो न कश्मीर पता